खैरपुर जे तालके किंगरी में उलरा ऐं नारेजा बिरादरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो जिलानी हाउस खैरपुर में थी गुज़रियो। खैरपुर जे तालके किंगरी में उलरा ऐं नारेजा बिरादरियुनि विच में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो जिलानी हाउस खैरपुर में थी गुज़रियो। निबेरो सरदार अज़हर खान कमारियो सैयद फहद अली शाह जिलानी सिराज अहमद जवानी सरपंची हेठि थियो। तकरार दौरान क़त्ल थियल नारेजा बिरादरी जे ॿिनि ॼणनि असलम पुट सरवर नारेजो ऐं सिराज अहमद पुट अनवर नारेजा उलरा बिरादरी मथां खून साबित थिया। फ़ैसिले में उलरा बिरादरी मथां मजमूई तौर 90 लाख रुपया ॾंढ मुक़ररु कयो वियो। उलरा बिरादरी मथां फ़ैसिले में 2 खून साबित थियण ते 50 लाख ऐं क़त्ल करण वक़्तु मालिकनि खे न ॿुधाइण ऐं नज़रअंदाज़ करण ते 40 लाख इज़ाफ़ी ॾंढ वधी वियो। फ़ैसिले में नारेजा बिरादरी जे सरदार हुसैन बख्श खान नारेजो ऐं साहब खान नारेजो तॾहिं जो मान रखंदे उलरा बिरादरी पारां मिंथ करण ते 15 लाख मौक़े ते माफ़ करे छॾिया, जंहिं बाद उलरा बिरादरी पारां 5 लाख रुपया अदा कया विया, जॾहिं त बक़ाया रक़म 3 क़िस्तनि में अदा कई वेंदी ऐं अगराई कंदड़ ख़िलाफ़ 50 लाख रुपया ॾंढ मुक़ररु कयो वेंदो। फ़ैसिले जी फतवा जारी थियण बाद दिलियूं खीर खण थी वियूं ऐं क़ुर पाक ते हथ रखी ॿिन्ही धुरियुनि जे चङनि मुड़सनि खे भाकुर पाराया विया। सैयद फहद हुसैन शाह साहब जी मौजूदगी में उन्होंने चंगा मौजूद शख्सियत सरदार अज़हर हुसैन कुमारी साहब, पीर सैयद मोहम्मद शाह बुखारी साहब, सैयद सरदार हुसैन बख्श नारेजो साहब, सरदार अख्तर अली उर्दो साहब, मुमताज़ अली नारेजो साहब, मौली सिराज अहमद साहब जी रूबरू लिखित थिया फैसलो थियो फतवा ॿुधायो। फतवा आहे धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं वयूं। फतवा ॾिजे थी फोती सिराज अहमद अनवर अली नारेजो, नंबर 2 फोती मोहम्मद असलम बरद गुलाम सरवर नारेजो। ॿिन्ही खूननि जी फी खून जी रक़म 25 लाख रुपया मुक़ररु कया विया। जुमिले रक़म ॿिन्ही खून जा 50 लाख रुपया थियो ऐं उलरा बिरादरी मुड़ुस मारे हलिया विया। जो फोतनि जी मालिकी न कई, न थॾे ते बि न ॿुधायो वियो, जंहिंमें ॾंढ 40 लाख रुपया ॿियो कयो वियो। टोटल खूननि ऐं ॾंढ जी रक़म 90 लाख रुपया मुक़ररु कया विया। फ़ैसिले में जेकी मुक़ररु कमेटी मथे लिखियल आहिनि उन्हनि जे मुतफ़िक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो। जेकी फोती हमरा नारेजा नज़ीर अहमद ॼामड़ो जे तॾहिं तां उथिया आहिनि जो नज़ीर अहमद वारनि ॾांहुं गुलाम अब्बास उड़े वारा मेड़ खणी तॾो बचाईंदा। जेकॾहिं मेड़ न खणी आ त 10 लाख रुपया नज़ीर ॼामड़ो खे उलरा बिरादरी भरे ॾींदी। सरदार अख्तर अहमद उर्दो खे जेकी बि अॻे पासे नारेजो फोन ते ॻाल्हायो आहे उन लाइ साहब खान नारेजे वारा तॾो बचाईंदा। इहा लिखत चङनि नेक मर्दनि साईं सरपंच साहिब जे रूबरू कई आहे।